पाकिस्तान भारत जे तरफ़ां सिंतास मुआहदे जी मुअतली ते बाज़ाब्ता तौर नोटिस ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि मूजिबि भारत तरफ़ां मुआहदे जी मुअतलीअ जे रद्दअमल तौर हंगामी क़ानूनी ऐं आइनी मुशावरत जारी आहे, जॾहिं त उन हवाले सां इब्तिदाई होमवर्क मुकमल कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणो आहे त परॾेही आबी वसीलनि ऐं क़ानून वारनि वज़ारतुनि जे विच में सलाह मशवरा थी चुका आहिनि ऐं ईंदड़ कुझु ॾींहनि में भारत खे सफ़ारती ज़रियनि वसीले नोटिस मोकिलियो वेंदो। इंडस कमीशन जे ज़रियनि मूजिबि नोटिस में भारत खां मुआहदे जे हिक तरफ़ी मुअतली जा वाज़ह ऐं क़ानूनी सबब पुछिया वेंदा। ज़रियनि जो चवणो आहे त भारत जी आबी जारियत ख़िलाफ़ आलमी फ़ोरमनि ते बि भरपूर एहतजाज दाख़िल कराइण ते ग़ौर कयो पियो वञे ऐं दुनिया ॾोंहुं भारत जी रविश खे असराइते नमूने में पेश कयो वेंदो। इंडस कमीशन जे ज़रियनि मूजिबि सिंतास मुआहदे ते क़ानूनी हैसियत में पाकिस्तान खे सरसी हासिल आहे ऐं उमेद आहे त भारत खे जल्द पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठणो पवंदो। समूरा क़दम हुकूमत ऐं काबीना जे मंज़ूरीअ खां पोइ खयां वेंदा। यादि रहे त 22 अप्रैल ते वालियारनि कश्मीर जे सियाहती माॻ पहलगाम में फायरिंग जे वाक़िए दौरान 26 ॼणा मारिजी विया हुआ ऐं 1 डज़न खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ, जंहिंखां पोइ भारत बिना कंहिं सबूत जे पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाईंदे सिंतास मुआहिदो मुअतल करे छॾियो हो। पाकिस्तान न रुॻो उन वाक़िए जी मज़म्मत कई, पर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां भारत खे अणधुरी जाच लाइ हर क़िस्म जे सहकार जी आछप कई वई। पाकिस्तान जे सियासी ऐं अस्करी क़यादत वाज़िह करे छॾियो आहे त भारत जे कंहिं बि जारहाणे क़दम जो अहिड़ो जवाबु ॾिनो वेंदो जेको हू हमेशह यादि रखंदो।